दुनिया जो वॾे में वॾो क़िलो रनीकोट ज़िले जामशोरे में साईं जीएम सैद जे शहर सन खां तक़रीबन 30 किलोमीटर ओलह तरफ़ आहे। रनीकोट जी तारीख़ लाइ मुहक़क़नि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ऐं तहक़ीक़ात आहिनि। किन जो चवणु आहे त हीउ क़िलो अरब हुक्मरान इमरान बिन मूसा बरमकी तमीर करायो, जेको उन वक़्तु सिंध जो हुक्मरान हो ऐं उहो दौर 836 हिजरी जो आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे रनीकोट लाइ ही राय आहे त रनीकोट जे मुतलिक़ टालपुरनि जी नवाब फैमिली वटि हिकु रवायत आहे त जंहिं मां क़िले जे बारे में सही ऐं साफ़ इशारा मिलनि था त टालपुरनि जे वज़ीर सल्तनत नवाब वली मोहम्मद खान लिगारी नए रनी वटि क़िले खे ठाराइण जूं रिथूं तयारु कयूं ऐं संदसी निगरानी में क़िले जी तामीर जो कमु शुरू थियो। हवालो किताब फ़क़ीर नवाब वली मोहम्मद लिगारी सिमाही मेहरान साल 1967 ईस्वी। मिस्टर E.W. ह्यूज़ पंहिंजे मशहूर किताब सिंध गेज़ेटियर 1856 में पंहिंजो रायो ॾींदे इहो ख़्यालु ज़ाहिर कयो आहे त हीअ क़िलो रनीकोट मीरनि टालपुरनि तमीर करायो। ही साहिब वधीक लिखे थो त ही क़िलो रनीकोट मीरनि उन लाइ ठारायो त जंहिं कंहिं बि ॾुखे वक़्त में असां पंहिंजे क़ीमती सामान दुश्मन जी नज़र खां महफ़ूज़ रखी सघूं ऐं पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करे सघूं। रिसालो मेहरान 1967 ईस्वी। सिंध जे ॿिए मुहक़िक़ बदर अबड़े साहब जो चवणु आहे त हीउ क़िलो हिकु टाइम न पर मुख़्तलिफ़ वक़्तनि में तमीर थींदो रहियो आहे ऐं कंहिं हिकु माण्हू नाहे ठारायो, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ माण्हू पे तमीर में हिसो वरितो। किन आलमनि जो चवणु आहे त हीउ क़िलो अरबनि जी कोशिश सां तमीर थियो, मतिलबु त रनीकोट लाइ का बि मुकमल मालूमात मुयसरु थी नाहे सघी। रनीकोट जो बुनियादु वॾनि पथरनि सां रखियो वियो आहे ऐं ही उहे पथर रनीकोट जे आसपास जे एरिया मां खयल आहिनि, पर उन दौर में उहे एॾा वॾा पथर कीअं खयां विया हूंदा उन लाइ का पकी शाहिदी या को पको सबूत नाहे मिली सघियो। ऐं रनीकोट में इस्तेमालु पथर बि मुख़्तलिफ़ क़िस्म जो आहे, पर उहो पथर बि हितां ई खयो वियो आहे। माहिरीन जो चवणु आहे त हिन क़िले जो कमु तक़रीबन 3000 खां 4000 मज़दूरनि कयो हूंदो ऐं उन जी तमीर में केतिरा ई साल लॻा हूंदा। क़िले जो मुख्य मक़सदु रियासत जो दिफ़ा, सो उन लाइ ॾिठो वियो आहे त हीअ क़िलो मुल्की दिफ़ा लाइ बहितरीनु क़िलो ऐं पनाहगाह आहे। हिन क़िले जी मदद सां मुल्क दुश्मन सां ख़ूब मुक़ाबिलो करे सघिजे पियो ऐं हर क़िस्म जे मुल्की दिफ़ा करे सघिजे पियो। हीउ क़िलो सिर्फ़ु रियासत जी दिफ़ा लाइ तमीर कयो वियो। हिन एरिया में ऐं हिन क़िले जे आसपास किथे बि शहर जा आसार नथा मिलनि। हितां सिर्फ़ु दुश्मन जो मुक़ाबिलो कयो वेंदो हो। क़िले जो कुझु हिसो त तमीर करायो वियो आहे, पर क़िले जी हिकु भित कुदरती तौरु ठहियलु आहे। हीउ क़िलो दुनिया जे वॾनि क़िलनि मां हिकु आहे ऐं उहा हिकु तरफ़ ख़ुशकिस्मती चइबी जो उहा तारीख़ी जॻह सिंध में आहे, पर सिंध जी बदकिस्मती इहा आहे त हिन जा पंहिंजा सिंध जा हुआ जेके साहिब इक़्तिदार आहिनि, मगर सिंध लाइ कुझु करे न आहिनि सघिया। अगरि इहो तारीख़ी सरमायो कंहिं क़दुरु करण वारनि जे मुल्क में हुजे हा त उन ते वॾो कमु थी चुको हुजे हा। रनीकोट असांजे सिंध जी तारीख़ जी अज़मत जी पुण निशानी आहे। रनीकोट में अंदरि वरी ॿ नंढा क़िला आहिनि जंहिंखे मेरी ऐं शेरगढ़ सॾियो वञे थो ऐं इन्हनि जे भर में हिकु क़दीमी क़ब्रिस्तान पुण आहे, जंहिं लाइ पुण इहो चयो वञे थो त हिन क़ब्रिस्तान खे बि 100 वरे गुज़री विया आहिनि। रनीकोट में उहे जॻहियूं मख़सूस आहिनि जिते उन दौर में तोबू रखी ऐं दुश्मन खे निशानो बनायो वेंदो हो ऐं दुश्मन खे क़िले खां परे रखियो वेंदो हो। रनीकोट में मोर्चा पिणु वॾी हिकमत सां ठाहिया विया आहिनि। हिन क़िले में हिकु जॻह खां वेही पूरे क़िले अंदरि फ़ौज जी चुरपर ऐं हरकत खे सही नमूने सां ॾिसी ऐं जाचे सघिजे थो। रनीकोट लाइ तारीख़ जे पुराणनि किताबनि मां का बि तफ़सीली या तहक़ीक़ थियल मालूमात नथी मिले। ख़ासि करे अरबन मौरख़ सियाहनि ऐं जाग्राफ़ी दाननि जो सिंध ऐं सिंध जे सफ़र तहज़ीब ऐं तारीख़ ते पुण लिखियो आहे, मगर उन्हनि जे किताबनि में बि रनीकोट जो ज़िक्र कोन थो मिले। दोस्तो, अगरि मुंहिंजी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त सिंध विजन TV खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी।